नाज़रीन अवां खे ॿुधाईंदा हलूं त इलेक्शन कमीशन सिंध में मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो 21 अगस्त ताईं मुलतवी करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर नबी बख्श ख़ासकेली। जी नबी बख्श, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुलु, इलेक्शन कमीशन सिंध में मकानी जो चूंडुनि जो ॿियो मरहलो आहे उहो 21 अगस्त ताईं सो मुलतवी करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। इलेक्शन कमीशन जे ज़रियनि मूजिबि मकानी चूंडुनि जी जेका ॿिए मरहले जी पोलिंग आहे उहा 24 जुलाई बदिरां 21 अगस्त ते थींदी, जॾहिं त इलेक्शन कमीशन पारां अहिड़ो फ़ैसिलो जेको आहे उहो इम्कानी तेज़ बरसातनि सबबि 24 जुलाई ते रथियल मकानी चूंडूं जेके आहिनि उहे मुलतवी करण जो फ़ैसिलो कयो आहे। जे त मां इहो बि ॿुधाईंदो हलां त इलेक्शन कमीशन जे ज़रियनि मूजिबि सिंध हुकूमत भी उन ॻाल्हि जी दरख़्वास्त ऐं सिफारिश कई हुई त तेज़ बरसातनि दौरान आवाम वोट ॾियण लाइ घरां जेको आहे सो कीअं निकिरंदो। कुझु ज़िलनि में जेके आहिनि इम्कानी ॿोॾि जी ख़तरे सबबि चूंडूं जेके आहिनि उहे मुलतवी कयूं वञनि। इलेक्शन कमीशन ज़रियनि मूजिबि सुबुह ताईं जेको आहे सो जेके चूंडूं मुलतवी करण जो नोटिफिकेशन आहे उहो पिणु जारी कयो वेंदो। जी नबी बख्श ख़ासकेली, अवां जी महिरबानी।